अस्सलाम वालेकुम। मैं हूं आपका इंस्ट्रक्टर मुबश्शिर अली और इस वीडियो में आसान सिंधी किताब 5वीं जमात के लिए लेसन नंबर 20 को देखेंगे। तो चलिए स्टार्ट करते हैं। सबक वीहों वण। घाटो ही वण ॾिस त कहिड़ो न डिघो घाटो आहे। ही सनियूं सनियूं काठियूं जिन ते पन आहिनि से वणनि जूं टारियूं आहिनि। ही थुलियूं ऐं डिघियूं काठियूं जिन मां टारियूं निकिरनि थियूं से वणनि जा ॾार आहिनि। ॾारनि खे जेको ही थुल्हो काठ झले बीठो आहे सो वणनि जो थुर आहे। थुड़ हेठियां वारे वण जूं पाड़ूं आहिनि जेके ज़मीन में अंदरि गहरी वणनि खे सोघो झले बीठियूं आहिनि ऐं हिन खे गाच थियूं पहुचाइनि। वणनि जी ॾारनि ऐं टारनि मां ॿारनि जूं काठियूं थींदियूं आहिनि। वणनि जे थुड़नि मां कामूं ऐं दरवाज़ा जुड़ंदा आहिनि। वण में पखी आखेरा ठाहींदा आहिनि। वण जी छांव हेठि माण्हू गर्मीअ में वेही आराम कंदा आहिनि। ही वण जेके रस्तनि ते ॾिसे थो से उन्हनि लाइ लॻायल आहिनि। उन्हनि वणनि खां सवाइ ॿिया वण मेवनि जा थींदा आहिनि जेके बाग़ीचनि में पोखिबा आहिनि। उन्हनि वणनि मां असांखे केतिरियुनि ई क़िस्मनि जा सवादी मेवा मिलंदा आहिनि। असांजे मुल्क में अंब, ज़ैतून, ॾाढ़ूं, नारंगियूं, लीमा, तोड़े, सूफ़ ऐं नाशपतियूं जाम थियनि। उहे सभु मेवा वणनि मां मिलनि था। वण ॾाढा कमाइता आहिनि। उन करे असांखे घुरिजे त घणा वण पोखे ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करियूं। इस यूट्यूब चैनल को लाजमी सब्सक्राइब करें और इस वीडियो को लाइक करें। थैंक यू।